ज़माने जे माण्हूअ खे पुछो, जंहिंखां पुछो, बेसुकून आहे, बेकैफ़ आहे, छिकड़ी माजरा आहे। अॼु खां 50 साल 100 साल पहिरीं माण्हू खे गाॾियूं कोन हुयूं, कमरनि में एसी बि लॻल कोन हुआ, खीसे में एतिरा पैसा बि कोन हुआ, एतिरा पाइण लाइ कपिड़ा बि कोन हुआ, एतिरियूं बाज़ारूं बि कोन हुयूं, एतिरियूं सहूलियतूं बि कोन हुयूं, सभु कुझु न हो एतिरो। पर तव्हांखे इहो मतिलबु न आहे त मां को माज़ी परस्त आहियां या उहो दौर मोटी अचे, ईअं थो चवां, दौर अॻियां वधो, पर एनालाइज़ करणु ज़रूरी आहे। हुनजो सबबु इहो आहे जेको शाइर चयो गुज़िरियल सदी में, जेल ख़िरत ने ख़िरत अकुल, जेल ख़िरत ने दुनिया दिखाए, घट गए इंसान बढ़ गए साए। हिकु सदी अॻ में शाइर इहो शेर चयो हो, अहिड़ो दौर ईंदो जंहिंमें इंसान जो जेको अकुल आहे उहो एतिरो सानवी थी वेंदो जो इंसान खां उनजो पाछो वॾो थी वेंदो, पाछो वॾो हूंदो माण्हू। इहो त सुवाल आहे, ऐं तव्हां नौजवाननि जी घणाई वेठी आहे, मां उन्हनि खे ख़ासि तौर ते चवां सभिनी खे पाण सां हीउ छा थियो आहे। असां सभिनी सां जो सहूलियतूं वधीक आहिनि ऐं माण्हू जी ज़िंदगीअ में कैफ़ न आहे। लतीफ़ साईं जी सिट आहे न, कैफ़ दारा कोई जिए को न जहान में, ये सिट थोड़ी आहे, हिकिड़ो पूरो हिकिड़ी फिलोसफी ऑफ लाइफ आहे। जेकॾहिं का माण्हू खां पुछो आवाज़ ॾे ख़बर, आवाज़ केरु जे पे या हयाती आहे, लानत उन हयाती को केरु जे पे हयाती आहे, आवाज़ ॾे ख़बर कुझु नहीं पई, आवाज़ ॾे ख़बर लॻा पियो हयाती आहे। कॾहिं आइंस्टाइन चयो त लॻा पिया, कॾहिं लतीफ़ चयो त गुज़रे पई दुनिया जे कंहिं बि वॾे माण्हूअ कॾहिं तारीख़ ज़िंदगी में चयो त बड़ी गुज़रे पई बड़ी हलंदी हलाए हीअ कहिड़ी हयाती हलंदी हलाए। जुस्तजू सालिब चयो त है कहाँ तमन्ना का दूसरा कदम यारब, हमने दश्ते इम्का को एक दर्शे पार मारे। बोल माण्हू जीअरा बोल बायोलॉजिकली जीअरा, बेरूह ज़िंदगी, बेमक़सद ज़िंदगी, बेआदर्श ज़िंदगी, बेआदर्श ज़िंदगी। ये जेको ख़ासि तौर ते पोस्ट मॉडर्निस्ट जे ज़माने में माण्हूअ सां वॾी हिकिड़ी सूरत हाल थी आहे, उहा आहे त माण्हूअ जी ज़िंदगी बेसुकून आहे, बेकैफ़ आहे ऐं हिकु मुस्तक़िल इंतिशार जो मतिलबु ॿाहिरि जो गोड़ न आहे, अंदर जो इंतिशार। मां मिसाल ॾियां, मां पाण समेत थो ॻाल्हायां, मां तव्हांखो धारायो, मां हिन गौर कंदो आहियां इन ॻाल्हि ते। हाणे माण्हू वेठो आहे पंहिंजे कमरे में पंहिंजे मौज सां, कि कहिड़े क़िस्म जी हयाती पिया गुज़ारियो, कहिड़े क़िस्म जी ठगी पिया कयूं पाण सां। ख़बर पई दादू मूं हिकिड़े माण्हू जी पोस्ट आई, यार मुंहिंजो मामो गुज़ारे, न असां हुनजो मामो ॾिठो, न असां दाढ़ी ॾिठो, उहो दादू करंदो आहे, न असांखे छो हो ऐं दिलि में कोई दुख थियो, कोई कोन थियो, पूरा ॿ टे निशान पिया। वेरी सैड, रिप रिप रिप, रेस्ट इन पीस, मौत वरी छा में पी सघूं, अहिड़ी तव्हां ॿुधी ॻाल्हि आहे, माण्हू वियो मरी, रेस्ट इन पीस। बाबा पीस जो तो सबर हयाती में हूंदो आहे, तव्हांजे ख़्याल में हे पीस में हूंदो, ज़रूरत हूंदो, पीस त हयाती जो मज़हर आहे। हाणे माण्हू लिखियो आहे दुख जो तमामु, मामो गुज़ारे वियो, ॾाढो अफ़सोस थियो, कूड़ो अफ़सोस, कूड़ो इहा ख़बर हुनखे बि आहे त कूड़ो कराए, इहा ख़बर धणी खे बि आहे त मां कूड़ो करायां, कूड़ो अहसासु। हिते हुते वरी ख़बर पई बाबा मुनी चांडी छा कराए, लिखे किताब माण्हू बातली न तूं सुञाणे मुनी चांडी खे, न त मिले हुन सां, न त दोस्त, तोखे एॾी ख़ुशी जबड़ी छो थी वई, वरी पूरी ख़ुशी हिते वरी गुल गुलाणी